5 वक्त पाबंदी सां निमाज़ पढ़ंदड़ बाशरियत, हर वक्त वुज़ू में रहंदड़, 30 रोज़ा रखंदड़, हर साल हज न त उम्रे ते वींदड़, हथ में तस्बी, अछी टोपी, कांच छोटी, पिननि खां मथे पातल पहिराण, ॾोॾी जो फ़सुलु काए उन मां चर्स ऐं हीरोन आफ़ीम तयारु करे ॿाहिरियनि मुल्कनि में सप्लाई करे किरोड़े इंसाननि जा घर बर्बादु कंदड़ ही उहे ई अफ़गानी आहिनि जिन 1992 में पंहिंजे ई इनक़िलाबी अॻुवाण डॉक्टर नजीब अफ़गानीअ खे मारे संदसि लाश 7 ॾींहंनि ताईं क्रेन में टंगे छॾियो हुयो। इन ॻाल्हि मां साबित थिए थो त हिननि माण्हुनि जो न को दीन आहे न धर्म। हिननि माण्हुनि जो सभु कुझु पैसो आहे। पैसे लाइ ही सभु कुझु करे सघनि था। उन लाइ करे हिकु दफ़ो ॿीहर वक़्ति हुकूमत खे असां सभिनी जी पुरज़ोर अपील आहे त अफ़गाननि खे कढी करे असांजा नसुल बचाया वञनि। गो अफ़गानी गो।